अस्सलामु अलैकुम नाज़रीन। पन्नो आकिल जे सीनियर सहाफ़ी न्यूज़ जे रिपोर्टर अली रज़ा मलिक ते कुछ दहशतगर्दनि हमलो कयो आहे, उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। SSP सखर खां मुतालबो कयूं था त इहे जेके दहशतगर्द जवाबदार आहिनि इन्हनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। ऐं असीं अली रज़ा सां हर वक़्तु हर मोड़ ते गॾु आहियूं। अली रज़ा अकेलो न आहे, हीअ सहाफ़ियुनि जे मथां हर वक़्तु आए ॾींहुं वार कई पई वञे। इहो हिकु प्रोपेगंडा आहे। असीं SSP ऐं DIG सखर खां मुतालबो कयूं था त अली रज़ा न्यूज़ जो रिपोर्टर आहे, उन ते हमिलो थियो आहे। उन्हनि जा जेके जवाबदार आहिनि उहे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कया वञनि। असीं SHO सिटी इंजीनियर ज़ुल्फ़कार अली चाचड़ खे बि असीं रिक्वेस्ट कयूं था पिया त उहे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार करे जेको सहाफ़ियुनि जे दिलि में कावड़ आहे या जेको गुस्सो आहे या मायूसी आहे उहा जल्द ख़तमु कई वञे। जेके FIR में नामज़द जवाबदार आहिनि उन्हनि खे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कई वञे। असीं अली रज़ा सां हर वक़्तु हर मोड़ ते गॾु आहियूं। जिते एहतिजाज थियो इंशाअल्लाह गॾु हूंदासीं। अली रज़ा अकेलो न आहे।